द sindhuworld.com की पेशकश। सिंधी अखर खजानो 149। अॼु जा सिंधी अखर आहिनि बाजारो, महिरबान या भलो, नरमी या सात्विक गुण, साणो या ताक़त महसूस न करणु, लोबान लोबान, वसियत करणु या वैसे में छॾणु। साॻिए अर्थ वारा अंग्रेजी ऐं हिंदी अखर। ॿियनि जो भलो करण लाइ दान करण वारे बाजारे शख़्स लाइ महिरबान अखर बि कमु अचे थो। दयालू माण्हूअ जे सुभाउ जी नरमी सात्विक गुण हुजण जी निशानी आहे। ऑपरेशन थियण खां पोइ बि माण्हू केतिरा ई कलाक साणो हूंदो आहे। टीम TSW जी सिंधी भाषा वाधारे जी कोशिशुनि में सहयोग ॾियण लाइ तव्हां बेहद घटि ख़र्च ते हिकु वीडियो स्पॉन्सर करे सघो था। जिन जॻहियुनि ते अंगरनि मथां लोबान विधो वेंदो आहे उते हिकु ख़ासि क़िस्म जे बांस जो अहसासु थींदो आहे। रामलाल पंहिंजी मिल्कियत ॿारनि लाइ वैसे में छॾण लाइ वकील खे वसियत कराइण लाइ घुरायो। सिंधियत सुहिणी रहे।